अयाज़ शेख अयाज़ साहब जॾहिं थियो 76 में त भुट्टे साहब 2 वाइस चांसलर कया जेके अदबी लॾे जा। कराची यूनिवर्सिटी में कई जमील जालबी ऐं हुते कई जामशोरे में शेख साहब। शेख साहब जे ख़िलाफ़ जेका वठ पकड़ हुई अदबी तौर ते रुजत परस्तनि जे पारां, उन ते त अंधा ऊंधा वेझ फली साहब 68 में लिखियो त उन खां पोइ छा जी वरी छा थी? माना 75 76 में उन ते कहिड़ी वठ पकड़ हुई? वीसी चओ त न वीसी खां चओ था न अवल हुई। हा ॿुधायांव तव्हांखे न। थियो ईअं त शेख अयाज़ वकील, ठीकु थियो, क्वालिफिकेशन BA LLB जेका बि, ठीकु आहे। सिंध यूनिवर्सिटी में उन वक़्तु सीनियर मोस्ट प्रोफेसर हुजे डीन फैकल्टी ऑफ आर्ट्स इलियास अबड़ो, ठीकु थियो। ऐं डॉक्टर बलोच वाइस चांसलर हो, पर उनजो लॾो बि कंज़र्वेटिव वारे पासे हो, उहो बि रुजत परस्तनि जी लाइन हो। शागिर्दनि सां हुनजो क्लेश पियो हलियो। साईं जे ख़िलाफ़ आहे बलोच साहब जे शागिर्द जे ख़िलाफ़ स्टूडेंट यूनियन में तमामु घणो रेज़िस्टेंस हो, असां ख़िलाफ़ हुआसीं। न पर छो? सबबु हुनजो डॉक्टर बलोच साहब जूं जेके पॉलिसीज़ हुयूं उहे आम तौर सिंधी शागिर्दनि जे असां ख़िलाफ़ु सम्झंदा हुआसीं। हिकु ॿ टे ॿुधायो। मिसाल तौरु फार्मेसीअ जो जहिड़ो वॾो थियो, जॾहिं फार्मेसीअ में एडमिशन शुरू थियूं त उन वक़्त जो प्रोफेसर शाहनवाज़ अरबाणी उन कमेटी जो चेयरमैन हुजे, ठीकु आहे। डॉक्टर बलोच साहब हुजे वाइस चांसलर। उन में हिननि चयो त हीअ फार्मेसी डिपार्टमेंट छाकाणि त ॿाहिरों मदद थी मिले, नओं डिपार्टमेंट थो खुले, तंहिंजे करे हिन में ओपन मेरिट कंदासीं ऐं जिन खे एडमिशन मेरिट ते ईंदा उहे खजंदा। असांजो त भई सिंधी शागिर्दनि खे पंहिंजी उहा कोटा हुन में आणियूं। छाजी कोटा? सिंधी शागिर्द जेके सिंध जा आहिनि उन्हनि खे प्रेफरेंस ॾियो, हिकिड़ो मुक़ररु कयो, ओपन सभिनि लाइ न कयो। न पर हीअ सिंध जी ही न, सिंध यूनिवर्सिटी न पर सिंध सॼी जी कोटा रखंदव न? हा, उन में सिंधी ऐं वर्सिस कीअं? सॼी सिंध न, सॼे पाकिस्तान में ओपन कयूं न। ओके, पाकिस्तान कयूं, पाकिस्तान ओपन कयूं त उन में जेके माण्हू असां ॾिसी वरिता त कीअं पिया थियनि, केरु था थियनि, जिते शागिर्दनि थोरो रेज़िस्ट कयो ऐं वञी एडमिशन जे ॿाहिरों कमेटीअ जे ॿाहिरों एहतिजाज कयूं। उन में चयूं त अचो को हिकिड़ो लीडर अचे अंदरि ॻाल्हाए, त ज़मीर लाड़ो को प्रेसिडेंट। ज़मीर लाड़ो हमेशह हिकिड़ो 12 बोड़ जो नंढो पिस्टल खीसे में रखंदो हो। साईं जन नज़र अती तौरु हथियार बंद हूंदा, हथियार बंदि हूंदो, ज़मीर लाड़ो एतिरो नंढो पिस्टल हूंदो हुअसि। जॾहिं सॾु थियो अंदरि अचोसि तूं वञ त पिस्टोल ॾेई मूंखे, हीअ तूं जल्दबाज़ चवंदो। हा ठीकु, ठीकु आहे। हा, पिस्टोल जारी बीठो हुअसि। हीअ जो अंदरि वियो, का ॻाल्हि कोन ठही, कोन सम्झऊं त उस्ताद ॿाहिरि निकिता त मूंखे हुन पिस्टोल ॾिसी वरितो अरबाणी सां। ओ पोइ तव्हां हथ में छो कयो? भला हथ में ॿियो त वर में रखे या न कोन रखी, वर में हथ में ॾिसी वरितो। मूंखे जी झल, मां झले वेठो रुॻो। तव्हांखे हुकुम थियलो, इन करे हुकुम जे बजावरी हाणे झले बीठो, हुकुम खां अदूली न कयो। उन खां पोइ जीअं इहो थी वियो, मामिलो गड़बड़ थी वियो, त डॉक्टर बलोच सां मूंखे एतिरो कोन सुञाणंदो, पर मौला बख़्श ॾिगारी हुनजे वेझो हूंदो। ऐं वरी मौला बख़्श सां गॾु हूंदो हुओ, अख़्तर काक पर चवंदो हुउसि त मौला बख़्श मां वियासीं डॉक्टर बलोच साहिब खे असली पोज़ीशन ॿुधाइण। वियासीं त शाहनवाज़ अरबाणी कमेटी चेयरमैन अॻे ई वेठो हो। उन त तोखे हथियार बंदि ॾिठो, इन वटि पिस्टोल हो। हा। पोइ चयूं त वारंट निकिता आहिनि, फ़ोनूं आई थी वियूं प्रेसिडेंट खे, फलाणनि छोकिरनि खे चयो त फाटक खां ॿाहिरि न अचनि, गिरफ़्तार कंदासीं। अहिड़े उन ते इन फ़ोन करे ज़मीर लाड़ डायरेक्ट ॻाल्हाईंदो, यूनियन जो प्रेसिडेंट हूंदो, डॉक्टर बलोच साहिब खे थोरो घटि ॻाल्हाई, घटि वधि ॻाल्हाई। हू शरीफ़, हा बाबा ठीकु आहे, हा बाबा ठीकु आहे। ॿिए ॾींहं ते सुबुह जो ख़बर छपी लाल पाकिस्तान में त शेख अयाज़ सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर थी थो अचे। उते ज़मीर ऑफिस में वेठा हुआसीं, फ़ोन करे की इहो असांजो पहिरियों धकु अथव, हाणे तव्हांखे रली खणण बि कोन ॾींदासीं। बलोच खे चई, हा, तव्हांखे रली खणण बि कोन ॾींदासीं। डॉक्टर हा बाबा। पोइ लाड़क साहिब जे चवण ते थियो छा शेख अयाज़?
पर थी जो वियो अख़बार में जो अची वई हा। ख़बर त हूअं त अच्छा इहो थियो ई ईअं आहे असुल ॻाल्हि तव्हांखे शायदि ख़बर हुजे या तव्हांजे वो ख़बर। नाज़रीन ख़बर आयल आहिनि शेखा जी ज़ाती जेका मूंखे ॿुधायल आहे ऐं कुझु लिखियो बि अथसि हिकु ॾींहुं शाम जो न साईं कीअं वीसी थियो उनखे छॾियो पोइ बलोच साहब जो थियो पोइ बलोच साहब इस्तीफ़ा ॾिनी इहा त ई ख़बर हिलाल पाकिस्तान जी अची वई अची वई ॿिए टे ॾींहं ते शेख साहब हैदराबाद में अची वियो हा ठीकु आहे चार्ज वठणु डॉक्टर बलोच साहब चार्ज रिलिक्विश कयो हले वियो अच्छा चार्ज ॾिनी कोन रिलिक्विश कयो हले वियो हूअं बि सॼो वक़्तु डॉक्टर साहब एक्टिंग वाइस चांसलर हुयो छो अवल कहिड़ो डॉक्टर बलोच साहब चार्ज वरिती साईं गुलाम मुस्तफ़ा शाह अच्छा पोइ डॉक्टर बलोच मतिलबु इहो मतिलबु 73 जे चमाट वारे वाक़े में साईं मुस्तफ़ा शाह आहे वाइस वाइस हा ठीकु तंहिंखां पोइ चार्ज वरिती आहे डॉक्टर बलोच साहब 2.5 साल रहियो आहे डॉक्टर साहब ठीकु ठीकु आहे पोइ अची वियो शेख साहब पोइ आयो शेख हाणे साहब शेख साहब सां तव्हां छा कयो हाणे जॾहिं थियो हुयो त शेख साहब जो आयो त जेके सीनियर प्रोफेसर हुआ जेके डॉक्टर बलोच साहब इक्वेशन में हुआ जिन में इलियास बुढ़ो प्रोफेसर अली नवाज़ जतोई डॉक्टर असद लाड़क सूटा जो हुन प्रेसिडेंट हो इलियास बुढ़ो जनरल सेक्रेटरी असद लाड़क उन्हनि जनरल बॉडी कई उस्तादनि जी असां शेख आयाज़ खे सिंध यूनिवर्सिटी में अचणु कोन ॾींदासीं ऐं वरी जेके जमात जूं सपोर्ट अख़बारूं हुयूं रिएक्शन एदिबनि जूं उन में बि आयो त शेख आयाज़ जे ख़िलाफ़ु एहतजाज कयो वञे बाक़ाइदा कुझु प्रोफेसरनि उन सूटा वारे जलसे में असांजे सिंधी डिपार्टमेंट जे प्रोफेसर अली नवाज़ जतोई अनाउंस कयो त जेकॾहिं शेख आयाज़ जहिड़ो मुलहद हिते यूनिवर्सिटी वाइस चांसलर त मां इस्तीफ़ा ॾींदुसि अच्छा अच्छा मुलहिद माना मज़हबी तौर ते हुननि रिज़ाइनमेंट कई रिजत पसंदि मक़सदु ई असांजो हुयो हा, त हू माण्हू हुनखे हुनजे जेके शाइरीअ मूं खे सम्झो एक्सप्लाइट करे त उहे हुनजे ख़िलाफ़ु ते हुया इहा जो जॾहिं थियो इहो मूवमेंट थोरी इहा जे ख़िलाफ़ु वधीक हली त शागिर्दनि वरी हमदर्दी पैदा थी जेके थोरा प्रोग्रेस हुआ हीअ वरी कीअं थींदो त हिते मदद अली सिंधी वारा हुन यूनिवर्सिटी में स्टूडेंट कोन हुआ उहे वञी शेख आयाज़ सां मिलिया रिट्स होटल में उन्हनि पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधायसि हेॾो असां वरी ज़मीर लाड़क उहो वरी आयाज़ सां मिलियो पोइ असां फ़ैसिलो कयो त असां शेख आयाज़ जो इस्तक़बाल कयूं था पर यूनियन बि न कंदी का तनज़ीम बि न कंदी शागिर्द कनि पोइ बुनियाद वटि कंहिं तनज़ीम में कोन हुअसि हा पोइ मुकीम सतो ॿ चारि ॿिया माण्हू हुआ असां शेख आयाज़ जो टोल प्लाज़ा ते 200-300 शागिर्द पोइ इहो तइ थियो त शेख आयाज़ आहे त हैदराबाद में पर वञे सुबुह जो टोल प्लाज़ा खां वठी अचऊंसि ड्रामो कयव शेख आयाज़ खे वठी आयासीं हुते स्टेज ते उन स्टेज में जंहिंमें चयूं त इस्तीफ़ा ॾींदासीं उन स्टेज में बीहारे हुनखे टोपी पाराईसीं अजरक पोइ पाराईसीं शेख आयाज़ बि इन ते राज़ी थियो त भले इहो ड्रामो थिए हा चयो हा। हीअं थींदो त वधीक इस्तक़बाल कयूं न थोरी हेड़ी मुखालफ़त पई थी थिए हा त थोरो प्रेशर कयूं उन्हनि ते असां दाबो रखूं त उहो ईअं थियो उहा वात थी वई उन खां पोइ 13 अप्रैल यानी मार्च में हुननि थी आहे चार्ज 13 अप्रैल हुजे वॾो इवेंट अलामा काज़ी यूनिवर्सिटी थींदी आहे हर साल सिंध यूनिवर्सिटीअ में पोइ त वरी हफ़्तो थी वियो हाणे हफ़्तो थींदो आहे असां वारे दौर में हफ़्तो करायो अलामा काज़ी यादि में हफ़्तो सॼो मल्हायो माना जेके बि एक्टिविटीज़ आहिनि अंडर द नेम ऑफ अलामा काज़ी वॾी क्लास वठो लेक्चर करायो त ट्रिब्यूट या न वठो क्लास न इहो अलॻि ॻाल्हि थींदी त बहरहाल उन में उहा ई सुटाई जंहिं ऑर्गेनाइज़ कयो सदर बि अबड़ो साहब जनरल सेक्रेटरी असद लाड़क अलामा काज़ी जी तकीरूं थियूं डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा ख़ान उन वक़्तु उर्दू जो सरबराह हो सीनियर माण्हू हो ऐं आलम तौरु मशहूरु हो हुननि अलामा काज़ीअ खे पेश कयो त वॾो आलम हो मुस्लमान हो ख़ुदकुशी जो इल्ज़ाम हुन ते ग़लति आहे हुन आख़िर में सोचियो ज़रूरु पिए पर छाकाणि त उहो पको इस्लाम थियो त माण्हू ख़ुदकुशी नथो करे सघे उहे तकीरूं थी वियूं उते अलाए कीअं ख़्यालु आयो असांखे का ख़बर न आहे सूटा जे सेक्रेटरी शागिर्दनि मूं जेकॾहिं को ॻाल्हाइणु चाहे दावत अलामा काज़ी साहब ते थी मोस्ट वेलकम त जेके शागिर्दनि जो कासिम थो कयो ऐं हलियोसि स्टेज ते मूं पंहिंजे वक़्त जी हिकिड़ी सुठी तकीर कई
जंहिंमें मूं काज़ी साहब खे ख़ुदकुशीअ खे जस्टिफाए कयो ऐं उन में मूं वीचारा अहिड़ा मिसाल ॾिना त जेके वॾा माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे जेके कमु कंदा आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी आहे ॿियनि माण्हुनि जे लाइ उहा ख़ुदकुशी हूंदी आहे, सम्झंदा आहिनि माण्हू। मिसाल तौरु हैदराबाद जतोई ते केस पियो हलियो त हुनखे जज चयो त हीउ पंफलेट तो लिखियो आहे, साबितियूं मिली चुकियूं आहिनि, माण्हुनि जी शायदि हूंदी आहिनि, पर तूं चङो माण्हू आहीं, पढ़ियलु लिखियलु माण्हू आहीं, एतबार जो माण्हू आहीं, तूं जेकॾहिं चई त मूं इहो पंफलेट कोन लिखियो आहे त तोखे त जतोई साहिब त कयो त मूं हेॾो वॾो कमु कयो आहे, उहो चवां त मूं न कयो आहे, हा मां त कोन चवंदुसि मूं त कयो आहे। पोइ हुनखे सज़ा ॾिनी जंहिं ते हुन पंफलेट लिखियो ॿियो हा अनजस्टिस ऑफ जस्टिस। थिया बिल्कुलु ठीकु आहे, त हाणे मूं चयो इहो छा हुनखे ख़बर न सज़ा मिलंदी, पर हुन कयो। जीएम सेठ छा थो चए, जेको चए हुनखे ख़बर न सज़ा मिलंदी, सज़ा मिलेसि थी, जेल कटे थो। इमामनि खां वठी ॾिसो, इमामनि खे ख़बर कोन हुई त मां जेकॾहिं वेंदुसि जंग कंदुसि मारियो वेंदुसि, हुनखे ख़बर ई कोन तॾहिं। सुकरात खे ॾिसो, इहो वठी मिसाल ॾिना जेके सभिनी खे ख़बर हुई, अहिड़े नमूने अलामा काज़ी खे ख़बर हुई त ख़ुदकुशी करणु ख़राबु कोन्हे। वॾनि माण्हुनि खे ख़बर हूंदी आहे, उहे कंदा आहिनि। ताड़ियूं वॻी हुई, थोरो जज़्बाती, थोरो इमोशनल फिलोसफी करे सुठी थी वई ॻाल्हि। हॉस्टल पहुतासीं, पीए साहब गाॾी खणी पहुची वियो, कासिम मुॻियो किथे हॉस्टल जे ब्लॉक में वठी वाइस चांसलर सां मिलण लॻा। शेख आज़ी मुंहिंजी ऑफिशियली पहिरीं मुलाक़ात थी, मां ॾाढो इम्प्रेस आहियां ऐं अहिड़ो त सुठी ॻाल्हि कई आहे, हेॾियूं मूंखे ताड़ियूं वॻियूं आहिनि। तूं मुंहिंजो दोस्त आहीं, मूंखे तव्हांखे पढ़ियो आहे सही वरी पोइ तारीफ़ थियो, इहे पोइ ईअं मुंहिंजी पोइ हुन सां पहिरीं थी। पोइ शेख आज़ी सां उहो लॾो रहियो, यानी मुखालफ़त में। पोइ हिकिड़े दफ़े जेका पाण ॻाल्हि ॿुधाई त पोइ मुलैद जो अची वियो त पोइ इस्तीफ़ा ॾिनी हुन। पोइ अच्छा, ऐं उन वटि लॻी वियुसि हा प्रोफेसर इलाहाबाद जतोई वटि हा 3-4 ॾींहं ते, हा त साईं तव्हां जो चयो त आउं इस्तीफ़ा ॾींदुसि, त अञा तव्हां कोन ॾिनी आहे। चई मां ॼां थो। मूं चयो साईं पर ॾिनी त कोन अथव। चई मां ॼां थो, अॼु थो ॾियां, बसि मूंखे मूं काई ज़हन में हुनखे जॾहिं आई आहे सो वरी 2-3 ॾींहं पोइ साईं चई मूं ॾेई छॾी आहे चेयरमैन खे, मिर्ज़ा हबीबुल्लाह चेयरमैन जे। मूं साईं जतोई साहिब इस्तीफ़ा ॾिनी आहे। चई हा बेवकूफ़ आहे, ॾिनी अथई इस्तीफ़ा। मूं साईं मोकिलियो न कि तोखे मूं साईं हिकिड़ो माण्हू वाइदो कयो आहे, वाइदो कयो अथसि, हुनखे मोकिले छॾी। जॾहिं उन वक़्तु सोसाइटी जो प्रेसिडेंट, यूनियन जी वरी अलॻि ॿुधाईंदे साईं करे छा थियो यूनियन जो, त होॾे वई शेख आज़ी इस्तीफ़ा मंज़ूर करे। पोइ ख़बर पई त उहो कॉन्ट्रेक्ट ते हुयो, नौकिरी अॻे ई ख़तमु करे चुको, पोइ वरी कॉन्ट्रेक्ट मिलियल हुयुसि, कॉन्ट्रेक्ट जी इस्तीफ़ा मंज़ूर करणु त कोई फी कोन्हे। पोइ वरी कुझु वक़्त खां पोइ जतोई साहिब चीफ मिनिस्टर खां सिफ़ारिश कराई त मूंखे बहाल कयो, ऐं त कोन कयुसि। पोइ इन इहो जेको स्टूडेंट यूनियन जो अचां त पोइ वरी जॾहिं अयाज़ जे दौर में पोइ थी वरी ख़ैर अॻिते था अचूं। पोइ अयाज़ जे ख़िलाफ़ु उस्तादनि में पोइ बि उहा रही, जंहिंजी लीड करे पियो इलियास सबड़ो। पोइ हिकिड़े दफ़े अयाज़ ॿुधायो त जॾहिं भुट्टो साहिबु रशिया ऐं ॿियनि मुल्कनि जे दौरे ते पियो वञे त असांखे प्रोटोकॉल में चयूं न तव्हां रिसीव कयोसि कराची एयरपोर्ट ते, हुन में सियाफ़ कयोसि। सो अयाज़ बि वाइस चांसलर जी हैसियत में हुनखे सियाफ़ करणु वियो। उते पुछियसि त अयाज़ हाउस यूनिवर्सिटी गोइंग, He's doing well, but some miscreants are, Mr. Khanji, solve his problem. Do whatever Ayaz says. गवर्नर दिलावर खे चई, दिलावर खांजी खे चई, जेको अयाज़ चए थो तीअं कयो। पोइ अयाज़ मोटी अची किथां दरख़्वास्तूं वरितियूं माण्हुनि खां, उस्तादनि खां, ॿियनि खां इल्ज़ाम हणाए 7 उस्तादनि जे ख़िलाफ़ु लिखी हीअ माण्हू मिसक्रिएंट आहिनि। केरु आहिनि उस्ताद उहे? प्रोफेसर इलियास सबड़ो, हा आख़ूंद ख़ालिद शहीद, हा असद लाड़िक, हा डॉक्टर मुबारक तनवीर तनवीर पॉलिटिकल साइंस हूंदो, ऐं ज़फ़र उॼण, इक़बाल भट्टी, घणा नाला अथव? ज़फ़र हुजण फहमीदा जो मुड़ुसु। न ॿियो हूंदो अनवरदीन हुजण, सॉरी, प्रोफेसर अनवरदीन हुजण, फिज़िक्स जो प्रोफेसर हूंदो ठीकु थियो। अनवरदीन हुजण। उन्हनि 7 खे
नौकरी मां डिसमिस थी हम्म, हू वरी चुप करे कोन वेठा हम्म, उन्हनि मां मनी मिलिया हफ़ीज़ पीज़ा ॾिसां हम्म, हम्म, हफ़ीज़ पीज़ा जो वरी को इलियास बड़े जो क्लास फेलो हो हम्म, उन वरी हुनखे चयो त रीइंस्टेट कयो हम्म, हू आयो त वरी उस्तादनि जी ख़ुशी में जुलूस कढियो हम्म, आया त वरी कावड़ में हुननि जा जेके उस्ताद हुननि खे कढियो ई नौकरीअ मां उन्हनि जे घर में जेके घर हूंदा हुननि जा उन मां टपड़ ॿाहिरि कढी अची त निकिरो कढो ॿाहिरि वरी ॿीहर एक्शन करे उन्हनि खे कढाए छॾियो पोइ एॾो पर्सनल थींदो थी वियो मामिलो हिकु त जेके मुखालिफ़ ग्रुप आहिनि हिक ॿिए ख़िलाफ़ु ॾाढो था पोइ चुगलियूं हणनि हम्म, यानी मिसाल तौरु जेके उस्ताद उन्हनि उस्तादनि जी हिमायत में जुलूस में विया उस्तादनि जी हिमायत में जुलूस कढियऊं उन्हनि मां उस्ताद वरी मोटी आया बि थी वियो असां वियासीं ॾिसूं केरु केरु विया ओ यानी हुननि सां बि करे ॿियो वरी अंदरि जेके हुनजूं सीनियरिटी जूनियरिटी जूं उन्हनि खे इस्तेमालु करण जे लाइ अयाज़ इस्तेमालु थियो हू न को मुल्क दुश्मन हुआ न को ख़राबु टीचर हुआ एग्रेसिव हुआ हिकु ॿिनि जो लाड़ो जमात ॾांहुं हुयो इहे जीअं अली नवाज़ जो हुयो उहो त अॻे ई हुन इस्तीफ़ा ॾिनी पोइ वरी ॿिया सभु वञी किथे किथे एडजस्ट थी विया सॼे इलियास बड़े खे कयूं UGC मेंबर असद लाड़का खे ॾिनो स्कॉलरशिप इंग्लैंड मां अमेरिका मां PhD करे आया तनवीर खे किथे फलाणे खे किथे ॿियनि खे एडजस्ट कयूं जेसि ताईं अयाज़ हुयो डॉक्टर मुबारक अली तव्हांजे वक़्त में पढ़ाईंदो हो हा असांजो दोस्त हो गॾु हुयो हिस्ट्री में हा उन सां छा थियो उहो जेको चए थो जस्टिफाइड न आहे जेकॾहिं को माण्हूअ खे जेकी यूनिवर्सिटी जो बैकग्राउंड आहे तव्हां वाइस चांसलर खे चओ मूंखे स्कॉलरशिप ॾे छो ऐं न ॾिए त कावड़ भरो न चवण त ॾोह कोन्हे चवण त आहे पर नथो ॾिए हा। छो त हर डिपार्टमेंट जूं मेरिटूं थींदियूं आहिनि न पर कमेटी हूंदी न जेका फ़ैसिलो कंदी एग्ज़ैक्टली हा त मिसाल तौरु मूंखे त एग्ज़ैक्टली ख़बर न आहे हम्म, ठीकु आहे मूंखे इहो यादि बि कोन्हे त डॉक्टर मालिक छा लिखियो आहे एतिरो आहे त हुनखे शेखाया सां कावड़ आहे ऐं हुनखे जर्मनी न मोकिलियईं जेके हम्म, मूंखे एतिरी सिरे में आहे हा त ईअं न हूंदो आहे त हर डिपार्टमेंट जे जंहिं माण्हू वञे थो हलियो वञे ईअं न थींदो न स्कॉलरशिप हूंदियूं 2 या 3 या 1 उन में मेरिट ॾिसबी आहे डिपार्टमेंट कहिड़े घणी 100 हुजनि कमेटी फ़ैसिलो कंदी एग्ज़ैक्टली कमेटी फ़ैसिलो कंदी आहे उहा कमेटी पोइ आहे सिंडिकेट जी ठहियल हूंदी आहे जॾहिं उन में फ़ैसिलो थींदो आहे त कहिड़नि डिपार्टमेंट में खोट आहे किथे ज़रूरत आहे किथे क्वालिफाइड माण्हू जी ज़रूरत आहे किथे PhD ज़रूरत आहे उन्हनि में अक्सर करे साइंस ऐं टेक्नोलॉजी माण्हुनि खे ॾींदा आहिनि असां आर्ट्स ऐं सोशल साइंस खे लोकल यूनिवर्सिटियूं स्कॉलरशिप कोन ॾींदियूं आहिनि या उन्हनि खे किथां फॉरेन फंडिंग थिए ठीकु आहे या वरी जेके मथे वॾा इदारा वेठा आहिनि मिसाल COT जी स्कॉलरशिप हुई मूंखे COT स्कॉलरशिप मिली यूनिवर्सिटी कोन ॾिनी ठीकु आहे न छाकाणि त यूनिवर्सिटीअ खे सिंधीअ में PhD रोकर वेठा आहिनि उते कनि था पिया अहिड़े नमूने हिस्ट्री इस्लामियात उन्हनि जे लाइ यूनिवर्सिटियूं पंहिंजे बजट हू ॾिनियूं जिते खोट आहे जंहिंमें घणा शागिर्द आहिनि शेख हयात साहब जे करे यूनिवर्सिटी ऑफ सिंध खे फ़ाइदा कहिड़ा थिया नुक़सान कहिड़ा थिया शेखा जे करे हिकु त फ़ाइदो इहो थियो त यूनिवर्सिटी वधीक अवामी थी ऐं एम्प्लॉयमेंट ॾाढी मिली हुन जे दौर में कैंपस अलॻि अलॻि ठहियूं 4 कैंपस थियूं ठंडोजाम यूनिवर्सिटी कैंपस थी मेरान यूनिवर्सिटी कैंपस थी खैरपुर यूनिवर्सिटी कैंपस थी ऐं सिंध यूनिवर्सिटी खे कैंपस तौरु PVC मिलियो माना इहे कॉलेज हुआ कैंपस कॉलेज हुआ हाणे उहे कैंपस PVC अंदरि थी विया पोइ वरी यूनिवर्सिटियूं थियूं पोइ वरी साल अंदरि थी वियूं ऑर्डिनेंस में हा त इहो हिकु वॾो कमु हो ॿियो इहो त एम्प्लॉयमेंट तमामु घणी ॾिनो यानी जंहिं डिपार्टमेंट सिंधीअ में खे 5 डिपार्टमेंट हलाईंदा हुआ अयाज़ जे दौर में हुन में 11 माण्हू आया ऐं एडमिशन्स बि वधियूं कॉमर्स डिपार्टमेंट में 5 माण्हू हलाईंदा हुआ उन में 13 माण्हू थिया अहिड़े नमूने जिते कैंपस थियूं उते नई नई एम्प्लॉयमेंट थी उहा सॼियूं एम्प्लॉयमेंट अयाज़ थ्रू सिलेक्शन बोर्ड कयूं मेरिट ते कयूं उतां जे वाइस चांसलर खे इख़्तियार हूंदा हुआ त इमरजेंसी में अपॉइंट करे जेसि ताईं ज़िया जो दौरु हो जॾहिं जो ज़िया जो दौरु आयो त वाइस चांसलर खां इहे पावर खसे थ्रू सिलेक्शन बोर्ड खे अॻे हूंदो त वाइस चांसलर कंहिंखे इमरजेंसी में रखी सघे थो विद द टू गेट अप्रूवल फ्रॉम सिलेक्शन बोर्ड पोस्ट फैक्टो अप्रूवल पोस्ट फैक्टो अप्रूवल ते पर पोइ उहे ख़तमु थिया
असां वारो दौरु जेको सो इहो त भई सिलेक्शन बोर्ड करे वीसी रखे जिन खे बि कमेटियुनि ते रखे त उहो थियो। सिंधीअ जे हवाले सां सिंधी अदीब खोड़ सारा आया, अब्दुल कादिर जूणे जो, नसीम थेबो, शहर इमदाद, अज़ीज़ मेहरानवी, हिमायत अली शाइर, अज़हर कादरी, प्रोफेसर मैकरी, मैकरी साहब जो छा? GM मैकरी सोशोलॉजी जो प्रोफेसर, सोशोलॉजी, बरोबर, हा। बेंगलोर जो पुराणो। ठीकु थियो। शेख अज़ीज़ स्पेशल उन्हनि खे अपॉइंट कई त भई नओं डिपार्टमेंट मास कम्युनिकेशन जर्नलिज़म जो हलायो। अच्छा, हुन खोलायो आहे? हा, इहो अयाज़ साहब खोलायो? हा, अच्छा, हा। अवल कोन हो मीडिया जे हवाले सां? सॉरी, अबड़े साहब जे दौरे में खुलियो। अबड़ो साहब त पोइ आयो आहे न? अबड़ो साहब पोइ आयो। शेख आज़ाद खुलियो, हा, शेख आज़ाद दौरे खुलियल आहे, बिल्कुलु 100% अची वियो यादि पढ़ाईंदो मैकरी हो, आउं बि पढ़ाईंदो हुउसि। हा, अबड़ो साहब आयो, सही ॻाल्हि आहे। त माना मास कम्युनिकेशन नुक़सान कहिड़ा थिया? नुक़सान कहिड़ा कयईं? हाणे नुक़सानु छो जितां शुरूआत थी सो ईअं थियो त शागिर्दनि ख़ासि करे जेके GS जा शागिर्द हुआ उहे अयाज़ खे GS जो सम्झंदा हुआ। ठीकु आहे। अयाज़ खोड़ दफ़ा पंहिंजी शाइरीअ में किताब न, उहो हुनजो लहजो उहो ई रहियो न। ॿुधायांव थो न, बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे। अयाज़ खोड़ दफ़ा इहे ॻाल्हियूं क्लियर कयूं आहिनि, लिखियूं आहे त जेकॾहिं जीअं आउं थो सोचियां को ॿियो बि ईअं सोचे थो त इन जो मतिलबु इहो कोन्हे त हू मुंहिंजो फॉलोवर आहे या मां हुनजो फॉलोवर आहियां। सिंध खे आउं बि ईअं ॾिसां थो जीअं ॿिया केतिरा माण्हू ॾिसनि था, जीअं जेम्स न न, मां जनरली उन शागिर्दनि जे हक़ में थो चवां त उहे अयाज़ साहब जी शाइरी, लफ़्ज़नि जी चूंड, मौज़ू उनखे उन दौर जे धारा में खणी ऐं सम्झंदा त असांजो। हा, ऐं असांजो हाणे असांजे लाइ कमु करे। हा, उहो त वरी दैट वोंट वर्क। उहो त ठीकु आहे, ईअं कोन थियो असांखे फ़ाइदा ॾिए। इहो त ठीकु आहे। हाणे उन में मिसाल छा थियो जेको पहिरियों पहिरियों इंसिडेंट थियो सो हुते शेख अयाज़ शागिर्दनि जे ख़िलाफ़ु प्रेस कॉन्फ्रेंस कई। कहिड़नि शागिर्दनि जे ख़िलाफ़ु? जिन कैंटीन जा पैसा रहियल हुआ। कैंटीन वारो शाह जेको हो सो सन जो उन शागिर्द मानी खाईंदा, पोइ ॾींदासीं, कंहिं 200, कंहिं 300, कंहिं हीअं रहियल हूंदा, पोइ कॾहिं थोरा ॾींदा, वरी छॾींदा, थोरा ॾींदा, छॾींदा, कुल बस हाल। हुनजो ॾिठो त हीअ थियो आहे वाइस चांस शेख अयाज़, त सिधो वियो साईं GM साहिब ॾे। साईं VC खे चयो त मूंखे शागिर्द खां पैसा वठी ॾे। साईं बि सन जो आहे, साईं हुन ते लिखी ॾिनो VC खे त हिननि खे पंहिंजा ड्यूज़ वठाए ॾे। वठाए ॾे। शेख अयाज़ खे दस्तावेज़ थी वियो। हिन खां इहो थियो त भई त क्रिमिनल आहिनि जेके पैसा खाई विया आहिनि। हालांकि न सैयद जो इहो कमु हो, हा, ऐं न VC जो इहो कमु हो। त तव्हां छो थो हुनखे मोकिले सम्झो मुंहिंजो पंहिंजो न, पर VC जो कमु बि न आहे। इहे कंदा रहिया आहिनि न माण्हू, असांजा माण्हू। पोइ हीअ बि रवाज ई थियो न, उन रवाज में हलियो हा, न। पोइ वरी हिनखे उहो जेको स्टूडेंट जे ख़िलाफ़ु जेका थोरी हुई न उहो हिनखां इहा ग़लती थी वई। हिनखे प्रेस कॉन्फ्रेंस न करणु खपे। प्रेस कॉन्फ्रेंस VC न कंदा आहिनि अॼु ताईं, अॼु ॾींहं ताईं। प्रेस कॉन्फ्रेंस घुराए त प्रेस स्टेटमेंट ॾेई न हिकिड़ी जेका सर, यूनिवर्सिटी खुली न VC न कंदो उहा आहे। न करणु खपे। हा। हाणे हिकु उतां थियो, पोइ कुझु शागिर्द जेके तव्हां चओ था न जेके गुंडा, उन्हनि उनजो फ़ाइदो वरितो। ऐं हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि थो ॿुधायां तव्हांखे, शेख अयाज़ जी हिकिड़ी धीउ पढ़ंदी हुई मेडिकल, फाइन आर्ट्स में। अच्छा, फाइन, ॿी पढ़ंदी हुई मेडिकल। मुंहिंजे ख़्याल में मेडिकल में पढ़ंदी हुई रूही, डॉक्टर रूही आहे। ऐं निगत शायदि पढ़ंदी हुई फाइन आर्ट्स में। उहा असां न सुञाणो। हा, ॿधियल हूंदी हुअसि। गाॾी हूंदी हुई 1973 जी डॉज डार्ट, जेका उन वक़्तु पीपल्स पार्टी जे मिनिस्टर लाइ स्पेशल घुराई हुई। वॾी गाॾी हूंदी हुई हिकिड़ी, ऐं वाइस चांसलर खे बि उहा 72 में 73 में घुरायूं। उहा यूज़ चलाई हुन अॻे हलाए पियो हुई। उन गाॾीअ में उनजो डेंगो ड्राइवर हूंदो हो। उहो छोकिरी हिकिड़ीअ खे चढ़ींदो हो फाइन आर्ट्स में, ॿीअ खे LMC में, मोटंदो वरी आर्ट्स फैकल्टी अॻियां। इहो ई रस्तो ठहियलु हूंदो हो। हिकु ॾींहुं हू मोटियो त हुननि खे हबीबुल्ला नारे जे ऐं हैदर शाह हथु ॾिनो। बीठो चई, मां असांखे VC साहिबु घुरायो आहे, वठी हलो गाॾीअ में।
ऐं वियो हाणे वीसी साहिब घुरायो अथनि वियो हा त शेख याद घर हो ऐं गेट हूंदो आहे बंदि वीसी जी गाॾी ईंदी आहे त गेट अॻ में खोली वेंदी आहे ज़ाहिर आहे। सो ही गाॾी हली वई अंदरि सिधो अंदरि घिरी विया लाउंज में जिते यार वेठो हूंदो हो पिस्टल खणी रखियोसि कंध ते केरु केरु विया? हैदर शाह ऐं हबीबुल्लाह नाले जो पिस्टोल कढी लौंजड़ीअ ते रखियोसि त तुंहिंजो हिकिड़े सेकंड जो साह असांजे कंट्रोल में आई तो असां सां कीअं थो फिटाई असांजो शाइर हुनजो सॼो बैकग्राउंड जेको बि आहे हेॾो पढ़ियल पिस्टोल जे अॻियां माण्हू हिकिड़ो सम्झो था जेका बि तव्हां पोज़ीशन सम्झी सघो था उहा तव्हां सम्झो जेका हुन मूंखे ॿुधाई लफ़्ज़नि में जेके बि लफ़्ज़ हुआ बराड़ी ईअं करे वरी वापसि निकिता हलिया इन जो रावी पाण आहे? पाण आहे अच्छा। पोइ वरी जेके उहे फ़ोनूं कई उनजो वरी आउं बि शायदि आहियां एस एम करे ही बि शायदि आहे आउं बि शायदि आहियां त बाबा मिलाए जतोई साहिबु उन्हनि चयो सर्टिफिकेट कयो जेके माण्हू मुंहिंजे लॉन्ड्री ते जी पिस्टोल रखी विया आहिनि घर में घिरी विया आहिनि मां उन्हनि खे रस्टिकेट कीअं थो करे सघां उहे त मूंखे मारींदा अची सुभाणे उन्हनि खे तव्हां गिरफ़्तार कयो पोइ रस्टिकेट कया अॻ में क्राइम त साबित कयो पोइ वरी गवर्नमेंट उन्हनि गिरफ़्तार कयो लतीफ़ाबाद में लॻो पोइ रस्टिकेट थिया मामिलो वधंदो वियो ॿिए तरफ़ अयाज़ मिसाल हिकिड़ी ॿी अयाज़ ते कावड़नि हिकिड़े दफ़े अयाज़ बसीर अहमद आराईअ खे लेक्चरर अपॉइंट कयो बॉटनी डिपार्टमेंट में शागिर्दनि में थोरो स्टाल आयो बॉटनी जे शागिर्दनि में त आराई माना पंजाबी थियो माना पिली इहा वरिती हूंदव? हा शागिर्दनि बॉटनी जे शागिर्दनि ख़ासि को थिया ॿियनि सां गॾु त एहतजाज जुलूस थोरी नारेबाज़ी बि कयूं त पंजाबी करे रखियो अथनि ॿिया रच रच सिंधी वेठा हुआ बेरोज़गार हे कंहिं फलाणे पंजाबीअ खे हाय 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 इहो मूंखे माण्हू पियो अची वियो शागिर्द छा था कनि तूं सम्झाई छो कोन तूं मूं चयोसीं आऊं कीअं सम्झायां ॻाल्हि त थी आहे न यार तव्हां एतिरनि माण्हुनि खे छॾे हिकिड़े माण्हू खे रखियो आहे पंजाबीअ खे जॾहिं हुनजी न को का पोज़ीशन आहे न को कहिड़ी ॻाल्हि आहे की पोइ तूं सम्झाई तुंहिंजो शागिर्द तुंहिंजी ॿुधनि था मूं चयोसीं काॾों ॿुधनि था हीअ त सॼी ॻाल्हि आउं बि हुननि सां शामिल आहे सची ॻाल्हि आहे त की ॾिस रुगो मां सिंधी आहियां छा रुगो सिंधी जो मूं ठीको कयो छा हा रुगो मूंखे हुनजा ही वाइस प्रेसिडेंट सीनियर वाइस चेयरमैन आहे मखदूम तालबुल मौला उन मूंखे 10 दफ़ा फ़ोनूं कयूं आहिनि ख़त लिखिया अथई इन माण्हू खे अपॉइंट करण जे लाइ उहो हुननि जो रिश्तेदार आहे माइट आहे मां मजबूर थी हुनखे अपॉइंट कयो आहे त उन्हनि खे ख़िलाफ़ु था चओ मूंखे माण्हू तव्हांजे ख़िलाफ़ु चओ था छा कयूं भला पोइ छा कयूं पोइ जेको मूंखे ख़्यालु आहे मूंखे कंपलसेट कयो हुनखे की ॿिए सिंधीअ खे तूं वठी आहे सिंधी तूं बि वठी आहे फस्ट क्लास जो वठी आहे हुनखे मुंहिंजो ठीकु आहे और जी हॉस्टल में ॾाढा ॻाल्हायो आया ईअं थो चए ईअं थो चए पुराणो थो चए भला को MSc बॉटनी में आहे जंहिंजी फस्ट क्लास हुजे पोज़ीशन हुजे ईअं आहे त हिकिड़ो दीवान निकितो लक्ष्मण जो हाणे गुज़ारे वियो आहे लक्ष्मण पाटिया 2-3 महीना थिया गुज़ारे वियो आहे टुको हूंदो हे छा चए हू प्रिसू जो आहे पंहिंजो गुज़िरियल साल निकितो आहे मुंहिंजो पोइ किथे आहे थी आयो आहे मूं वटि रहियो पियो नौकिरी कोन थी मिलेसि उहो वियो आहे हैदराबाद ईंदो शाम जो बाबा अची वियो थरियो सुबुह जो वठी वियोमांसि शेख साहिब ॾे अंदरि घुराए अंदरि मां बि ॿुधायोमांसि तव्हां जेको थियो न शागिर्द ऐं हिकिड़ो सिंधी वठी आयो परसों महिल अची वियो आहे सिंधी आहे हिकिड़ो हिंदू आहे इहो न त पोइ थोरो शागिर्द फील कंदा त भई हाणे सभिनी खे मिलनि थियूं नौकरियूं किथे आहे मुंहिंजो ॿारु बीठो आहे ठीकु आहे छॾ कयोसि ॾे ख़बर सिंधू देशू त न आई तीअं न साईं ऐं ग़रीब माण्हू आहियां हाणियो आहियां सिंधी तीअं सिंधी आऊं बि आहियां GS में जो आऊं बि आहियां अच्छा अच्छा हा सिंध मुंहिंजी बि जीए पर ॿियो वधीक त न आहे न को देसी वेसी या जेको सिंधू जी तीअं सफ़ा ग़रीब माण्हू थरियो आहियां फलाणा हीअं पोइ दरख़्वास्त लिख भला त हीअ चए थो का सुम्ह गयो त पोइ छोकिरे शागिर्द पोइ वरी शागिर्दनि में भला वेंदे चवंदे न त ॿुधाईंदा न त तूं की मां अपॉइंट थो कयां की तव्हांजो साण थींदो मूंखे न चवंदो तव्हां हुनखे चई मां चङो हुनखे वेही करायोसि ऑडर करायोसि हुनजो लेक्चर ऑडर निकितो थोरो कुझु ॾींहं वरी काम क्वाइट थियो मामिलो त भई ईअं थियो अहिड़े नमूने हिमायत अली शहर ते कावड़िया पोइ यादि मिसाल ॾींदो
यार मूं हिकिड़ो पढ़ियो लिखियो माण्हू रखियो आहे ऐं उर्दूअ में रखियो आहे, भला हुनखे सिंधीअ में त कोन रखियो अथनि। हा हुन खां अॻु फलाणा नाला खणी चवंदो उहे जाहिल वेठा आहिनि, पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि। सो अहिड़े क़िस्म जो उन्हनि ते नंढियुनि नंढियुनि शयुनि ते शागिर्द इन्वॉल्व, यूनियन हूंदियूं न, यूनियन वरी GS तनज़ीम, उन वक़्तु तनज़ीम एक्टिवली सिंध यूनिवर्सिटीअ में सिर्फ़ु GS ॿियूं पंहिंजे लेखे नंढियूं नंढियूं जमात हूंदियूं, असगरिया तनज़ीम हूंदी हुई, जमियत तुलबाब हूंदी हुई, पीपुल्स फेडरेशन हूंदी हुई, पर घटि GS जो वधीक बोलबाला ऐं जेको हूंदो त उहे अयाज़ यूनिवर्सिटी इदारे खे नुक़सानु कहिड़ो थियो? हाणे ॿुधायां थो न फ़ाइदो, इल्मी अदबी एक्टिविटीज़ तमामु घणियूं शुरू थियूं। हिकु पहिरियों दफ़ो सिंध में, सिंध यूनिवर्सिटीअ में ब्यूरो ऑफ ट्रांसलेशन, पब्लिकेशन ऐं प्रोडक्शन खुलियो, जंहिंजो मक़सदु हो त इंटरनेशनल लिटरेचर सिंधीअ में आणियो। हुन कमु कयो, उन कमु शुरू कयो, उन में रखी अब्दुल कादिर जूणे जो। हाणे तंहिंखां पोइ कमु त तव्हांजो आहे न। हा ठीकु आहे, नियत त हुनजी पॉज़िटिव, उहो लिखियलु आहे, सॼो पूरो TR ठहियलु आहे। ठीकु थियो, हलो ॿियो छा कई? ठीकु आहे। अहिड़े नमूने जेके डंप जाइदारा वेठा हुआ, मिसाल उर्दू सिंधी, उन्हनि खे चयूं त इल्मी अदबी जर्नल कढो, मैगज़ीन कढो। सिंध लाइ जेके चई त रेगुलर तव्हां जर्नल कढो। परख कढियईं, सिंधी परख, हा सिंध लाइ जीअं सिंधीअ कढियो परख, हा हुननि शायदि सिंधी अदब जा परख बि निकितो। हा उर्दू वारनि सरीरे खामा हा कढियो, हा अंग्रेज़ीअ वारनि एरियल खे शुरू कयो। हिकिड़ी इल्मी अदबी एक्टिविटी शुरू थियूं। माण्हू वॾा वॾा अब्दुल सलाम जहिड़ा नोबेल प्राइज़ विनर शेख अचणु शुरू थिया। उर्दूअ जा ऐं पंजाबीअ जा अदीब फैज़ अहमद फैज़ अचणु शुरू थियो। कामरेड सोबो ज्ञान चंदाणी, इब्राहिम जोयो, सिंध जा पढ़ियल लिखिया माण्हू। सिंध में हिकिड़ो हल्को हिकिड़ो राइटर्स क्लब ठाही, राइटर्स एंड इंटेलेक्चुअल्स क्लब, जंहिंजी हर महीने हिकिड़ी गॾिजाणी थींदी हुई, जंहिंमें एक्सचेंज ऑफ व्यू थींदी हुयूं, ॻाल्हियूं गुफ़्तगू थींदियूं। माना हिकिड़ो इल्मी अदबी माहौल इस्टेब्लिश थियो। हाणे छा थियो, उहो किथे बि तव्हां करे हूंदो, जंहिंखे प्रोमोशन मिलंदो उहो राज़ी थींदो, जंहिंखे आख़िर कंहिं बि कॉम्पिटिशन में सभिनी खे कोन थींदो। न एजुकेशन वधी सिंध यूनिवर्सिटी जी स्टैंडर्ड हा अयाज़ जे वक़्त में हा वधियो, वधियो। तव्हां चओ था? हा। अच्छा, छाकाणि पर जेको पोयों पीरियड थियो, ख़ासि करे भुट्टो साहिबु जॾहिं केस लड़णु शुरू थियो त यूनिवर्सिटी घणो वक़्तु बंदि करे छॾियो। हलो उहो त थियो सरकारी कमु न, 8 महीना यूनिवर्सिटी बंदि न सही, उहो त सरकार कई न, इन करे यकीन तालीम खे असरु पियो, ज़ाहिर आहे। तालीम असरु पियो। हाणे जेको स्टैंडर्ड वधियो सिंध यूनिवर्सिटी जो, उन लाइ अयाज़ छा कयो हूंदो? डिपार्टमेंट्स यूनिवर्सिटियुनि खे हलाइण लाइ मुख़्तलिफ़ फोरम हूंदा आहिनि। ठीकु फोरम ठहियल हूंदा आहिनि, उहे एक्टिव न हूंदा आहिनि। ठीकु अयाज़ उन्हनि फोरमनि खे प्रेशर रखी एक्टिव करायो। मिसाल तौरु डिपार्टमेंट जो फोरम, जंहिंखे चइबो आहे बोर्ड ऑफ स्टडीज़, उन्हनि जो कमु हूंदो आहे सिलेबस ठाहिणु, ठीकु आहे सिलेबस रिवाइज़ कराइण लाइ। ठीकु आहे, भई नयूं सिलेबस कयूं, नयूं शयूं आणियूं हुन में सभिनी डिपार्टमेंट्स जो। तंहिंखां पोइ बोर्ड ऑफ फैकल्टीज़ खे एक्टिव कयूं त तव्हां पंहिंजे माण्हुनि खे स्कॉलरशिप लाइ तयारु कयो ऐं फैकल्टी खे नज़र रखी फैकल्टी जी ट्रेनिंग लाइ कोर्स ठाहियो। नतीजे में जेको BEd MAd वारो उनजो हाई स्केल थियो, उते ट्रेनिंग जो अलॻि सिलसिलो शुरू थियो। जेके शयूं एडमिनिस्ट्रेटिवली वाइस चांसलर जेके कयूं। भला माण्हू चवनि था त हिकिड़े शाइर जो एडमिनिस्ट्रेशन त कमु न हो न, उन ते असां अयाज़ ते छो इहो ज़िमेदारी? मां VC जे ख़िलाफ़ु न आहियां, भले थिए, इल्मी माण्हू थींदा, ठीकु आहे, मां ॻाल्हि कयो। हा, पर मां त चवां त उन खां असां इहा तक़ाज़ा घुर कीअं था करे सघूं त हू इंतिज़ामी तौर ते एॾो अयल हुजे जेॾो शाइर हो? हाणे तव्हां मुंहिंजी जेकॾहिं थोरी ॻाल्हि मूंखे यादि ॾियो, तव्हांखे मूंखे ख़बर आहे, जॾहिं शेख आयाज़ खे पहिरियों दफ़ो फ़ोन आयो शाम जो ऐं उनखे अनीस चयो त को माण्हू आहे अंग्रेज़ीअ में थो ॻाल्हाए, चए थो भुट्टो साहिबु ॻाल्हाईंदो तव्हां सां। ॻाल्हायोसि त चयईंसि शेख कहिड़ो हाल आहे, असां फ़ैसिलो कर, तूं सिंध यूनिवर्सिटी वञी संभाल। चई साईं मां, चई छा मां? चईंसि मूंखे को तजुर्बो कोन्हे यूनिवर्सिटी जो। चई मूंखे वरी कहिड़ो तजुर्बो आहे, आउं भला आहियां पियो, बसि इहो फ़ैसिलो थी वियो आहे, थी वियो फ़ैसिलो चङो। यानी हुनखे ख़बर ई त हिनखे तजुर्बो कोन्हे यूनिवर्सिटी में पढ़ण जो बि न कोन्हे। न न मां उन ते ईअं ॻाल्हायां ई नथो। मां हीअं थो चवां त शेख अयाज़
के प्रॉपर फाउंडेशन्स विझी वियो आहे जंहिं ते हाणे उन खां पोइ यूनिवर्सिटी हली आहे? हा, हुनजो लॉ जो जेको एक्सपीरियंस हो ऐं अंग्रेज़ीअ जो सुठी हुजणु, उन एॾो कमु कयो ऐं उते एतिरा हुनजा बुनियाद पियल आहिनि, अॼु बि उहे नोट्स हलंदा आहिनि। अच्छा, उहे पुराणा कढी कढी, ऐं 10 दफ़ा हुनजो ड्राफ्ट ठाहींदो, कंट्रोलर जो, सीक्रेट ऑफिसर जो, रजिस्ट्रार जो, हुननि जी उहा लेवल ई न हूंदी त उन क़िस्म जा ड्राफ्ट ठाहे सघनि। ख़त लिखिणो आहे ॿाहिरि, ॿी कंहिं दुनिया सां राब्ते में अचिणो आहे, किथे उन वक़्तु UGC हूंदी हुई, उन्हनि खे इहो सभु लीगल, ऐं हू माण्हू हैरान हूंदा हुआ त हिन माण्हूअ खे एॾी नॉलेज आहे। केसि ताईं रहियो VC? 4 साल, 76 खां 80 ताईं। 76 खां 80 ताईं। ज़ियाउल हक़ जा 3 साल बि रहियो। हा, अच्छा, उन डील कीअं कयुसि? उन जो मूंखे डायरेक्ट त वास्तो कोन्हे, पर छाकाणि त ज़ाया अचण खां पोइ शयूं सभु तब्दील थींदियूं वयूं, ऐं शेख आज़ाद उहे सभु एडॉप्ट कंदो वियो। अच्छा, मतिलबु जहिड़ो न आहे इख़्तिलाफ़ का ॻाल्हि कोन्हे। मिसाल तौरु हिकिड़ो हिकिड़ो सर्कुलर निकितो त जेको हेड ऑफ डिपार्टमेंट हर इदारे जो हुजे, उहो 2 पहरनि जी जेका मंझंदि जी निमाज़ पेशमामत करे ऐं सभिनी पंहिंजे स्टाफ जे माण्हुनि सां गॾु निमाज़ पढ़े। उहो तव्हां वटि आयो सर्कुलर? सर्कुलर सभिनी यूनिवर्सिटी में निकिता। अच्छा, ठीकु आहे। त शेख साहिबु छाकाणि त गोॾनि में सूरु हूंदो हुअसि, हा, तंहिंजे करे मस्जिद में वञी विहंदो हो कुर्सीअ ते। हा। ठीकु आहे। अच्छा, शेख साहब शुरू कई? हा? शेख साहब इहा कमु शुरू कयो? मस्जिद तॾहिं हुई, पर हू न वेंदो, हा, न, मस्जिद में हेठि वञी विहे हा, त हू वेंदो कॾहिं अक्सर वञी हिते मस्जिद में। अहिड़े क़िस्म जा खोड़ थियो न। मिसाल ज़ाहिर तौर में हिकिड़ो सर्कुलर निकितो त जेको माण्हू ॿाहिरि वञे मुल्क खां स्कॉलरशिप ते, जॾहिं मोटी अचे त उमिरो कंदो ज़रूरु अचे। अच्छा, वॾो थी अचे, यानी जेको इंग्लैंड अमेरिका वञे थो त गंद जेको हुजे दिमाग़ में वरी माफ़ी वठी अचे, माफ़ी वठी अचे। त इहे हिन ते अमल थियो। अच्छा, हा, असां सभिनी खे टिकेटूं जेके, अञा मां त पोइ वियो आहियां, 99 ज़ाहिर दौर खां पोइ वियो आहियां, पर जॾहिं आउं वियुसि त मुंहिंजी वापसी जी टिकेट में अमरीकी टिकेट शामिलु हुई। उहो इलाही हुन अमले खे आदत हुई, जीअं सिस्टम हलियो पिए, सिस्टम हलियो पए। थियो हुयो त मुंहिंजी वापसी रमज़ान में, त मुंहिंजो वीज़ा कोन थो मिले, सो पोइ मुंहिंजो उमिरो कोन थियो, ऐं सिधो पहुची वियुसि पाकिस्तान। अच्छा, ऐं उन वक़्तु उन में इहो बि शामिलु हूंदो जेके कराची जो आहे या हैदराबाद जो आहे, त उनखे वरी इस्लामाबाद में पंहिंजी थीसिस जमा कराइणी हूंदी हुई। असां वारे पीरियड में न को UGC हूंदी हुई, न को HEC उन वक़्तु। उन वक़्तु सेंट्रल गवर्नमेंट, सेंट्रल एजुकेशन डिपार्टमेंट। त एजुकेशन सेक्रेटरी खे वञी असांखे रिपोर्ट ॾियणी पवंदी हुई त हीअ मुंहिंजी PhD आहे, हीअ मुंहिंजो रिपोर्ट आहे, हीअ मुंहिंजो थीसिस आहे। त इहो उन में टिकेट शामिलु हूंदी असांखे कराची खां इस्लामाबाद ते टिकेट। हाणे तव्हांखे असां साईअ खां पोइ परॾे वठी था हलूं, स्कॉलरशिप कीअं मिली तव्हांखे? कहिड़ी सिफ़ारिशूं थियूं? तव्हां कंहिंजा वेझा इहो छा थियो? हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी था मिलूं। असां जूं ॻाल्हियूं जनाब डॉक्टर क़ासिम बुगी साहब सां जारी आहिनि।